एक ज़रूरी ऐं अहम सुवाल। पीराने पीर दम दस्तगीर शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाहि ताला अलैह जा हालात, साईं जिन जी नमाज़ जी पाबंदी ऐं साईं जिन जो इल्मु ऐं उन ते अमल, सुन्नतुनि जी ख़िदमत, नेकी जी दावत, इन हवाले सां कुझु आगाही इरशाद फ़रमाईंदा? इहो सुवाल त उहो आहे जेको हमा जिहाता, यानी हिकु ई सुवाल में हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी, हज़रत पीराने पीर गौसे आज़म दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जूं खोड़ सारियूं ख़ूबियूं, उन्हनि जा खोड़ सारा वस्फ़ अची विया। त मुख़्तसर अंदाज़ में मां अव्हां जे आॾो कुझु शयूं बयानु कंदुसि जंहिं मूं पाण जी शान ऐं पाण जो तक़वो, पाण जी रियाज़त, पाण जो इल्मी मक़ाम मर्तबा वाज़े थींदो। सभिनि खां पहिरियों त हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी गौसे समदानी, किंदील नूरानी, शहबाज़ लामकानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वक़्त जा वॾा वली हुआ, पर पाण जे ख़ौफ़े ख़ुदा जो आलम छा हुयो? जीअं त हज़रत इमाम सादी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे शेरनि जो जेको मजमू आहे गुलिस्तान सादी, उन में लिखियो आहे जो कुझु माण्हुनि हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खे काबा मुअज़्ज़मा वटि ॾिठो, जो उहे काबा मुअज़्ज़मा जे ग़िलाफ़ खे पकड़े करे रोई रहिया आहिनि ऐं अल्लाह जी बारगाह में अर्ज़ु करे रहिया आहिनि, या अल्लाह ज़जल अगरि मुंहिंजा अमल तुंहिंजी बारगाह जे लाइक़ु न आहिनि त मूंखे क़यामत वारे ॾींहुं अंधो उथारजांइ। माण्हुनि अर्ज़ु कई त ए शेख, माण्हुनि खे ख़बर न हुई त पाण केरु आहियो। ए शेख, असां त अल्लाह ताला जी बारगाह में आफ़ियत जो सुवाल कंदा आहियूं क़यामत जे मामले में, ऐं तव्हां चई रहिया आहियो जो अल्लाह पाक मूंखे अंधो उथारे। पाण जन इरशाद फ़रमायो त मां इन जे लाइ इहा दुआ करे रहियो आहियां, छो त अगरि मुंहिंजा अमल सुठा न हुया त क़यामत वारे ॾींहुं मूंखे ॿियनि माण्हुनि जे आॾो शर्मसार न थियणो पए। उन्हनि माण्हुनि पुछियो, मां केरु आहियो? हुज़ूर गौसे पाक फ़रमायो, मां अब्दुल क़ादिर जीलानी आहियां। इन वाक़िए मां ख़बर पए थी पाण जो ख़ौफ़े ख़ुदा जो मर्तबो छा हुयो। यानी असां पंहिंजे पाण खे अगरि उन जाइ ते रखूं त ॾिसूं असां छा आहियूं ऐं असांजा बुज़ुर्ग छा हुया। हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी पीराने पीर छा हुयो? पंहिंजे वक़्त जो वॾो वली, जंहिंजा पेर मुबारक पंहिंजे वक़्त जे वलियुनि जे कंधनि ते आहिनि, उहो शख़्स अल्लाह तबारक व तआला जे ख़ौफ़ खां एॾो टिड़ी रहियो आहे। पाण जी इबादत, रियाज़त, मामूलात, बुज़ुर्गनि फ़रमायो पाण हर वक़्तु बावज़ू रहंदा हुया। जॾहिं बि पाण जो वज़ू कंहिं सबब जे करे टुटी पवंदो हुयो, पाण ताज़ो वज़ू बणाईंदा हुया ऐं पोइ जेकी वज़ू जी निमाज़ आहे तहियतुल वज़ू, वज़ू जी निमाज़ आहे। जॾहिं तव्हां वज़ू कंदा आहियो त तव्हांजा उज़वा अञा ख़ुश्क न थिया हुजनि, उन्हनि में वज़ू जे पाणी जी तरी हुजे, उहे आला हुजनि, तव्हां उन ई हालत में नफ़िल पढ़ो। इहे ग़ैर मकरू वक़्त में पाण आहिनि, इन खे तहियतुल वज़ू चइबो आहे। त हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी, हज़रत पीराने पीर जो मामूल हुयो जो पाण जॾहिं बि ताज़ो वज़ू, हिकिड़ो त बावज़ू रहंदा हमेशह, ऐं जॾहिं वज़ू भॼी पए त पंहिंजे ताज़ो वज़ू करे तहियतुल मस्जिद अदा कंदा हुया। पाण जे मामूलात में क़ुरान पाक जी तिलावत हुई। रोज़ानो जी बुनियाद ते पाण क़ुरान पाक जी तिलावत कंदा। इन सां गॾोगॾु न सिर्फ़ु इबादत रियाज़त, बल्कि पाण रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वक़्त जा वॾा आलिम हुया, वक़्त जा वॾा मुदर्रिस हुया। पाण जो जेको मदरसो हुयो, उन मदरसे में हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह सुबुह फजर खां वठी करे विच में जेके नाश्ते वग़ैरह जा औक़ात उन्हनि खे छॾे ज़ोहर ताईं तफ़सीर, हदीस, फ़िक़ह, इल्म कलाम यानी अक़ीदनि जो इल्मु, इहे उलूम पढ़ाईंदा हुया। ऐं ज़ोहर जी निमाज़ खां पोइ कुझु इहे इल्मु पढ़ाईंदा ऐं घणो क़दुरु तजवीद ऐं क़िराअत। तजवीद जो मतिलबु हूंदो आहे क़ुरान पाक खे सही तरीक़े ते पढ़णु, जंहिं तरीक़े ते क़ुरान पाक नाज़िल थियो आहे उन मुताबिक़ उन खे पढ़णु। इहो बि वॾो बहितरीनु इल्मु आहे ऐं मुसलमान ते फ़र्ज़ इल्मु आहे। यानी एतिरो तजवीद जो इल्मु जो हर हर्फ़ ॿिए हर्फ़ खां मुमताज़ हुजे, वाइखियो हुजे, इन जी ॼाण हर मुसलमान बालिग़ जे लाइ ज़रूरी आहे। पाण उहो बि पढ़ाईंदा हुया। पाण क़िराअत जा बि माहिर हुया।
हज़रत इमाम शतनूफ़ी रहमतुल्लाह अलैह बहजतुल असरार में फ़रमायो, हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह 13 उलूमनि में महारत रखंदा हुया। मां हिकिड़ो मुख़्तसर वाक़ियो अवां जे आॾो बयानु कंदुसि। हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी पीराने पीर जे वक़्त जो हिकिड़ो वॾो आलिम थी गुज़रियो आहे, हज़रत अब्दुर रहमान इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह। पाण फ़क़ीह बि हुया, यानी मुफ़्ती बि हुया, पाण मुहद्दिस बि हुया, हदीस ते बि पाण जो वॾो कमु आहे। उन सां गॾोगॾु पाण वॾा मुफ़स्सिर बि हुया, तफ़सीर ते बि इन्हनि जो किताबु आहे। हज़रत अब्दुर रहमान इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह पहिरियों हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे बारे में कुझु सुठो तासुर न रखंदा हुया, छो त हिकु ई ज़मानो हुयो। उन्हनि खे कंहिं चयो त तव्हां हज़रत अब्दुल क़ादिर जी मजलिस में शिरकत कयो। उन्हनि जी जॾहिं ॻाल्हि ॿोल ॿुधंदव त पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त उहे कहिड़े मर्तबे जा आलिम आहिनि। हज़रत अब्दुर रहमान इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह हज़रत पीराने पीर जी मजलिस में हाज़िर थियो। उन वक़्तु हज़रत पीराने पीर रहमतुल्लाह अलैह तफ़सीर जो दर्स ॾेई रहिया हुया। पाण हिकिड़ी आयत पढ़ी, उन जी हिकिड़ी तफ़सीर बयानु फ़रमायूं। हज़रत इब्न जोज़ी खे जेको शख़्स वठी आयो, उन इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह को पुछो, छा तव्हां इहा तफ़सीर ॼाणो था? उन्हनि चयो, बिल्कुलु मूं इहा तफ़सीर पढ़ी आहे। हज़रत पीराने पीर ॿीं तफ़सीर बयानु कई। उन्हनि अर्ज़ु कयो, इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह फ़रमायो, मां इहा बि सुञाणियां थो। अहिड़े तरीक़े ते हज़रत पीराने पीर 11 तफ़सीरूं बयानु कयूं हिक ई आयत जूं। हज़रत इब्न जोज़ी हर दफ़ा फ़रमाईंदा रहिया, मां ॼाणियां थो। पोइ हज़रत पीराने पीर जो समुंड इल्म जो मथे थो अचे। पाण उन्हनि 11 खां अलावा 41 तफ़सीरूं ॿियूं बयानु फ़रमायूं। उन हर तफ़सीर ते हज़रत इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह फ़रमाए, मां नथो ॼाणियां हिन खे। इहो मक़ामो मर्तबो हुयो। हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वक़्त जा सभु वॾे में वॾा मुफ़्ती हुया। हिकिड़े मसइले जे अंदरि हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह वटि कुझु माण्हू आया। हिकिड़े शख़्स इहा बास बासी हुई, जीअं असांजा माण्हू मज़ारुनि ते वञी करे या काथे बि या कंहिं बि अमल बास बासींदा आहिनि। उन शख़्स इहा बास बासी जो मुंहिंजो कमु थी वियो त मां दुनिया में अहिड़ी इबादत कंदुसि जेको उन वक़्तु केर बि न करे रहियो हूंदो। हाणे आलिम सगोरा उन वक़्त जा वॾा मुफ़्ती परेशान थी विया। अहिड़ी कहिड़ी इबादत आहे? निमाज़ सभई पढ़नि था, रोज़ो सभई रखनि था, हज हर साल सभई कंदा आहिनि, ज़कात ॾियनि था। आलिम सगोरा जेके उन वक़्त जा मुफ़्तियाने किराम हुया, उहे हैरान परेशान हुया त हिन मसइले जो हाणे हल छा निकिरे, छो त उन शख़्स इहा कसम खाधी बास बासीअ जो, अगरि मूं इहो अमल न कयो त मुंहिंजी ज़ाल खे तलाक अची वञे। इहो त वॾो मसइलो थी वियो। तॾहिं कंहिं उन्हनि खे ॿुधायो। उहे माण्हू हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी पीराने पीर जी बारगाह में हाज़िर थिया। हज़रत पीराने पीर रहमतुल्लाह अलैह कुझु ई सेकंडनि में उन्हनि जो मसइलो हल करे छॾियो। हज़रत पीराने पीर जन फ़रमायो त हिकिड़ी इबादत आहे जेको दुनिया में ॿियो केरु नथो करे सघे, उहो आहे खाना काबा जो तवाफ़। त तव्हां इन शख़्स खे काबा शरीफ़ में वठी वञो। उन वक़्तु काबा शरीफ़ बिल्कुलु ख़ाली कराए छॾियो, अकेलो ई तवाफ़ करे। उन वक़्तु इहा अहिड़ी इबादत हूंदी जेको दुनिया में ॿियो केरु बि न करे रहियो हूंदो। इन मूं पाण जी फ़क़ाहत, यानी जेकी मुफ़्ती वारी नज़र हूंदी आहे, हिकु फ़क़ीह जी नज़र हूंदी आहे, उहा साम्हूं अचे थी। ऐं ॿियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। इन जे करे मां नाज़रीन खे मशवरो ॾींदुसि, हुज़ूर गौसे पाक पीराने पीर जा जेके किताब आहिनि आपण जी सवाने ते लिखियल आहिनि, जीअं अमीर अहले सुन्नत जो किताब ऐं रिसाला, उन्हनि जो मुतालो कयो। उन्हनि में खोड़ सारा अहिड़ा वाक़िया लिखियल आहिनि। अल्लाह तबारक व तआला असांखे हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जी सीरत ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।